शहीद राणी मोहतरमा बेनज़ीर भुट्टो के नाले से संदसी अबाणे शहर में कायम गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज नवंदरो उस्तादन तोड़े बुनियादी मसलन के खोट जे वर चढ़ी वही है। रोशन मुस्तकबिल जा ख्वाब खणी तालीम पढ़ण लाइ ईंदड़ शागिर्दनि खे अणपूरियुनि सहूलियतुनि सबब तालीम जी हासिलात में ॾुखियायूं दरपेश आहिनि। साल 2014 में शुरू कयल कॉलेज में हिन वक्त भी सिंधी, जाग्राफी, पाकिस्तान स्टडी, कंप्यूटर समेत 8 टीचिंग और 9 नॉन टीचिंग समेत 17 जायूं खाली पियल आहिनि। साइंस तोड़े ॿियनि ज़रूरी सब्जेक्टनि जो भी हिकु उस्ताद मुक़रर है। कंप्यूटर लैब में पहले 10 कंप्यूटरनि ते मिट्टीअ जा तह ॼमी विया आहिनि, जॾहिं त ठेकेदार पारां अध में छॾियल कम सबब साइंस लेबॉर्टरियुनि में गैस और पानी जा कनेक्शन न लॻण करे लेबॉर्टरियूं भी फाल न बणिजी सघियूं आहिनि ऐं तजुर्बाती सामान अलमारियुनि में पहल हुजण करे मुदे ख़ारिज बणिजी वियो आहे। कॉलेज के मिलियल पॉइंट बस जे फ्यूल और मेंटेनेंस की बजट न मिलण करे बस ते पिण मिट्टीअ जा तह ॼमी विया आहिनि ऐं पॉइंट बस हुजण बावजूद शागिर्दियाणियूं पैदल कॉलेज अचण ते मजबूर आहिनि। उन मौके ते धरती टीवी से वीचार वंडींदे कॉलेज के शागिर्दियाणियुनि ऐं प्रिंसिपाल जो चवणु हो त असांजे इन कॉलेज में 2 टीचर्स असांखे अवेलेबल खपनि जेके न आहिनि। असांजे स्टडी जो इलाही लॉस थो थिए त हिकिड़ो पाकिस्तान स्टडी जो टीचर न आहे ऐं ॿियो जोग्राफी जो असांजो इलाही लॉस थी वियो आहे। ऐं जेके बुक्स आहिनि असांखे उहे बि हिते मैम वठी जेके रखिया आहिनि त उहे ई अवेलेबल आहिनि ऐं ॿिया जेके आहिनि त असांखे बुक्स बि हिते कोन ॾिना विया आहिनि। ऐं असांजी पॉइंट बस आहे उन जे लाइ बि असांखे ड्राइवर बि खपे ऐं असांखे हुनजो तेल जो बजट बि ॾिनो वञे। नियाणियुनि जे कॉलेज जे हिसाब सां असां वटि बस मौजूदु आहे, ईअं चओ त बस जो ढांचो मौजूदु आहे, डेड बॉडी मौजूदु आहे, पर हुन में साह कोन्हे। उनजो सबबु इहो आहे त असां वटि बजट नथी अचे, POL वारी बजट उहा बॉइज़ कॉलेज में वञे थी। उहा असांखे पहिरियों इहा बस बॉइज़ कॉलेज में जंहिंजे करे उहा होॾे थी वञे। हाणे 2-3 सालनि खां इहा बस असां वटि आहे, पर असांजी कोशिशुनि जे बावजूदु उहा बजट जेका आहे असांजे ट्रांसफ़र नथी कई वञे। 4 सब्जेक्ट्स जा त बिल्कुलु बि कोन्हनि, पाकिस्तान स्टडी जो कोन्हे, जाग्राफी जो कोन्हे, सिंधी जो कोन्हे, कंप्यूटर जो कोन्हे। लेबॉर्ट्रीज़ में कमु अध में आहे, जंहिंजे करे असांजो जेको बि वरितल मटीरियल आहे लेबॉर्ट्रीज़ जो असांजो स्टोर रूम में पियो आहे ऐं काफ़ी त असांजा केमिकल्स जेके आहिनि उहे एक्सपायर थी विया आहिनि। उहो गेट असांजो ठहियलु न आहे, जंहिंजे करे पोइ हितो वकड़ करे अॻियां अचनि थियूं। काफ़ी नियाणियूं त वीचारियूं अकेलियूं आहिनि पंहिंजनि पहाड़नि में, त उहे अचनि इन करे नथियूं त असां अकेलियूं आहियूं, असां नथा अची सघूं अचण पढ़ण जे बावजूदि बि। उनखां अलावा बि नंढियूं नंढियूं असां वटि काफ़ी शयूं आहिनि जेके असां उन्हनि खे लेटर में लिखी ऐं उमाणियूं बि आहिनि। इलाही दफ़ा, हिन दफ़े न पर इलाही दफ़ा मोकिले चुको। ठेकेदार और एजुकेशन वर्क्स की मिली भगत सबब साल 2014 में उन वक्त के मिनिस्टर एजुकेशन निसार अहमद खोड़ो था अणपूरी बिल्डिंग जो इफ्तिताह त कराए वियो, पर उन खां पोइ बिल्डिंग जो अध में छॾियल कम मुकम्मल न कयो वियो, जंहिं करे कॉलेज 6 सालनि के अरसे में हिन वक्त भी बुनियादी मसइलनि जे वर चढ़ियल आहे। कॉलेज के शागिर्दाणियुनि ऐं प्रिंसिपाल तालीम के सूबाई वज़ीर सईद गनी ऐं सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह के अपील कई है त शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो गवर्नमेंट गर्ल्स डिग्री कॉलेज के बुनियादी सहूलियतूं फराहम करे मसइला हल किया वञनि त जीअं नवंदरो ऐं भरपासे के इलाइक़नि के नियाणियुनि खे बेहतर तालीम जूं सहूलियतूं मुयसर थी सघनि। कैमरामैन समद जमाल सां गॾु सलीम सोलंकी, धरती TV, नवंदरो।